अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत, मां आहियां शफ़ी मंद लाखो। अॼु असांजो जेको मौज़ू आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको क़ुरान पाक में 25 दफ़ा आयो आहे। उहो मादो जिहल यानी जाहिल, जाहिलून, यजहलून, तजहलून, जिहालत, जाहिलियत, इन्हीअ तरीक़े सां इहो 25 दफ़ा इहो मादो आयो आहे। अल्लाह पाक जल जलालहू जेको आहे सो हिन काइनात खे उन बनायो आहे। जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त मच्छर जी अखि असांखे ॾिसण में कान थी अचे, पर जे हुनखे मैग्नीफाई करे वॾो करे ॾिसिजे त हुन अखि में 100 अथसि नंढियूं अखियूं। रब जी ज़ात जंहिं अहिड़ी शइ पैदा कई आहे ऐं उहो जंहिं माण्हूअ खे जाहिल चवे त पोइ हुनजी डिग्रियूं कंहिं कम जूं आहिनि, हुन जूं के PhD जूं कंहिं कम जूं आहिनि, हुन जूं डॉक्टरीअ में डिग्रियूं FRCS कंहिं कम जूं आहिनि, न, बल्कि उहो जाहिल आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त इहो जाहिल कहिड़नि कहिड़नि मौक़नि ते आयो आहे। 25 दफ़ा अलाह पाक कहिड़नि माण्हुनि खे जाहिल चवे थो। जेकॾहिं मूं में इन्हनि 25 जायुनि तां जेकॾहिं मूं में अहिड़ी का अलामत आहे जेका अलाह ताला उनजो ज़िक्र कयो आहे त मां बि जाहिल आहियां, चाहे केतिरो बि इल्म वारो। तंहिंजे करे जंहिंखे रब डिग्री ॾिए जाहिलियत जी, उहो माण्हू कंहिं कम जो कोन्हे को। हाणे मां अॼु हिन प्रोग्राम जे पार्ट 1 में 4 मौक़नि जो मां ज़िक्र कंदुसि जंहिंमें अलाह पाक माण्हुनि खे जाहिल सॼो आहे। सभ खां पहिरीं अखर जेको अचे थो, मतिलबु अवल, उहो आहे जाहिलून। जाहिलून कंहिंखे थो चवे, अॼु अचो त ॾिसूं था। सभ खां पहिरीं रब जलालहू फरमाए थो, शुरूआत कयूं था, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब जल जलालहू फरमाए थो सूरतुल ज़ुमर जी आयत नंबर 62 में, अल्लाहु ख़ालिक़ु कुल्ल शैइन व हुवा अला कुल्लि शैइन वकील। चए थो रब साईं त अल्लाह ताला ज़री ज़री अल्लाह पैदा कई आहे। वॾी शइ, नंढी शइ, हर शइ अल्लाह पैदा कई आहे ऐं उन हर शइ जी संभाल हू पाण थो करे। त उन शइ जी ड्यूटी कहिड़ी आहे, उन शइ खे केतिरो ज़िंदा रहणो आहे, उनखे कमु कहिड़ो करिणो आहे, हर शइ जो वकील उन शइ जे मथां रब साईं आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, लहू मकालीदु समावात वल अर्द, माना ज़मीन आसमान जे सॼे सिस्टम जूं चाबियूं, माना मेंटेनेंस उन्हनि जो, उन जूं चाबियूं रब जे हथ में आहिनि। वल्लज़ीन कफ़रू बि आयात लाइ, जेके माण्हू सम्झनि था त असां हिते जानवर वांगुरु आया आहियूं, खाई ऐं मरणो आहे, कमाईंदासीं त खाईंदासीं, जेके अलाह जे इन आयतुनि ऐं क़ुर ऐं ज़िंदगीअ जे मक़सद जो इनकार कंदा, उलाइकुमुल ख़ासिरून, इहे खसारे में वेंदा, पास कोन थींदा। हाणे जेको आहे सो अचे थो त अलाह जो पैगंबर थो चवे माण्हुनि खे, उहे चवनिसि पिया त साईं तव्हां जेको आहे, यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी बि ॻाल्हि आहे या किथे, त चए थो कुल अफ़ग़ैरल्लाहि तअमुरूनी आबुदु अय्युहल जाहिलून। चई तव्हां जाहिल आहियो जो मूंखे चओ था त मां रब खां न घुरां ऐं रब खे छॾे ॿियनि खां घुरां, त इहे त तव्हां माना तव्हां जाहिल आहियो। हालांकि अलाह ताला फरमाए थो, लक़द ऊहिय इलैक व इलल लज़ीन मिन क़ब्लिक, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां अॻु में बि असां इहे इंस्ट्रक्शन मोकिलिया आहिनि ऐं तव्हांखे बि उहो असां इहो वही मोकिली आहे, लैन अशरक़्त, जे तव्हां शिरक कंदव, लयहबतन्न अमलुक, त असां तव्हां जूं सभु शयूं चटु कंदासीं, वल तकूनन्न मिनल ख़ासिरीन, ऐं तव्हां नापास थी वेंदव आख़िरत में। आख़िर ॻाल्हि इहा छा आहे, अॼु मां तव्हांखे हिकिड़ो सवलो नुस्ख़ो ॿुधायां थो त शिरक खे कीअं सुञाणिजे। छो त अलाह थो फरमाए त मां तव्हांजो सॼा अमल चटु कंदो जे तव्हां शिरक कंदव। हाणे मिसाल हिकिड़ो वठो मूंखां, हिकिड़ो शख़्स बीमार आहे, बिस्तरे ते पियो आहे, भरिसां पुटु वेठो अथसि, ॿियो पुटु शहर खां ॿाहिरि आहे, मिसाल तौरु हैदराबाद में पीउ आहे त पुटु कराचीअ में आहे। पीउ खे थी उञ लॻे त हिन जेको भरिसां वेठो पुटु, उन खे चए थो त उन पंहिंजे भाउ खे फ़ोन कर त झटि पहुचे, मुंहिंजो गलो सुकी वियो आहे, मां मरां थो, मूंखे फ्रिज मां पाणीअ जो गिलास ॾे, जल्दी कर, फ़ोन कर उन भाउ खे। हाणे उहो छोकिरो पीउ जे चवण ते उन भाउ खे फ़ोन थो करे, अदा अच, बाबे खे उञ लॻी आहे। त उहो चवंदो तूं छो नथो नी, चई मूंखे चवई कोन थो, बाबे जी मूंसां का नफ़रत आहे, बाबे जो मूंसां कीनो आहे, जो मां वेठो आहियां मूंखे नथो चए, चए थो तूं अचु कराचीअ मां, साह थो वञे, असां 3 कलाक तोखे अचण में लॻनि, मां छा कयां। माना त जेको भाउ भरिसां वेठो आहे उहो दिलि में केॾो ॾुख कंदो त पीउ फ्रिज भरिसां पई आहे,
मूंखे नथो चए त उथी पाणी ॾे, चए थो उहो अचे कराचीअ मां मूंखे पाणी ॾिए, त उहो पुटु छा सम्झंदो त माना बाबे जी मूंसां दुश्मनी आहे, मूंसां कीनो अथसि ऐं मूंखां नफ़रत थो करे। हा त पोइ अलाह जल जलालहू जॾहिं चए थो वलक़द ख़लक़नल इंसान व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ़्स, चए थो आउं इंसान खे पैदा कयो, मां हुनखे एतिरो वेझो आहियां जो अञा ॻाल्हि ज़बान ते बि नथो आणे त मूंखे ख़बर आहे त छा थो दिलि में चवे। व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं साह जे रग खां वेझो आहियां। त जॾहिं रब असांखे एॾो वेझो आहे ऐं पोइ उन रब खे छॾे असीं ॿियनि खे सॾियूं जेके परे आहिनि, अलाए किथे कंहिं क़बर में पूरियल आहिनि, किथे हिन उन्हनि खे सॾियूं ऐं रब खे छॾियूं, त रब छा चवंदो, हिन माण्हूअ जी मूंखां नफ़रत आहे, हीउ माण्हू मूंसां कीनो थो करे, हे माण्हू मूंखे मञे कोन थो। तॾहिं अलाह ताला फरमाए थो त मां अहिड़े कमीणे इंसान जी, अहिड़े माण्हूअ जी जेको मूंसां कीनो थो करे, जो मां साह जी रग खां भरिसां वेठो आहियांसि, पर जेको सो ॿियनि खे सॾे थो, त फरमाए थो अलाह साईं त लइन अशरक त लयहबतन अमलुक, त मां इन जा सभु अमल चट कंदो। पोइ निमाज़ सारी क़बूल कंदो। पोइ कहिड़ो उहो छोकिरो पंहिंजो पीउ जो कहिड़ी ॻाल्हि चवंदो त बाबो मूंसां मोहबत थो करे, जॾहिं की अलाह वेझे खे छॾे परे खे सॼो था। ऐं जंहिं वरी परे खे सॼो था, वरी ॿोलियूं अलाए कहिड़ो, को अरबी आहे, को फारसी आहे, को कहिड़ी ॿोलीअ जो आहे। हाणे हिकिड़ो मुंहिंजो थरी ड्राइवर हो, मूं चयोमांसि तूं वञी थो मुल्तान में अलाए छा थो घुरणु वञी, पोइ उहे जिन खां तूं घुरी थो उहे त सराइकी ॼाणंदा हूंदा, तूं छा में कहिड़ी ॿोलीअ में हुन खां घुर, असीं थरीअ में घुरंदा आहियूं, असांजी मायूं बि थरी। मुंहिंजो थरी तव्हांजी असां सिंधी कोन था सम्झूं, ऐं हो तूं मुल्तान में वञी थो थरी ॻाल्हाए, तुंहिंजी ॿोली सम्झंदो। तंहिंजे करे अलाह पाक अहिड़े शख़्स खां नफ़रत थो करे, त जेको अलाह चए थो मां जे भरिसां वेठो आहियां, मूंखे छॾे परे खे थो पुकारे, तॾहिं माना हिन जो मूंसां कीनो आहे, त अलाह चए थो मां इन जूं को बि निमाज़ूं क़बूल कोन। अलाह जे वलियुनि बि इहा ॻाल्हि कई आहे। शाह लतीफ़ फरमाए थो, हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, रब तोसां गॾु वेठो आहे, तूं ॿियनि खे थो पुकारी। नहुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। शाह लतीफ़ हिन आयत जो अरबी लिखी आहे शेर में, चए थो तर्जुमो आहे त असां हिन जे साह जे रग खां वेझा आहियूं, तुंहिंजो तो ई साण, रब तोसां गॾु आहे, पंहिंजो आहीं पाण आॾो अजीबनि खे। इहे आहे वलियुनि जी तालीम। असल में मसइलो इहो आहे त ॾोकड़नि कमाइण जे लाइ असांजे हिंदू भाउर बि पंहिंजे रब खे मञनि था, ऐं भॻवानु आहे उहो बि, जेको भॻवानु त हिकिड़ो ई आहे, उहो बि असांजो अलाह उन्हनि जो भॻवानु आहे, ॻाल्हि साॻी आहे। पर हिननि वटि बि इहो सिस्टम आहे त हे अवाम उन्नास पहिरीं सॾींदा बुज़ुर्गनि खे, जीअं मिसाल गणेश आहे, हनुमान आहे, सरस्वती आहे, राधा, काली, पार्वती, लक्ष्मी, तारा, दुर्गा, सीता, इहे सभई उन भॻवान जा प्यारा हिकिड़ा कैरेक्टर गुज़रिया आहिनि। ही उन्हनि खे था सॾनि, ऐं उहो वरी उन खां भॻवान खां या विष्णु खां या शिवा खां कमु कराए ॾिए थो। इहो कॉन्सेप्ट असां वटि बि आहे। असांजा माण्हू छा था कनि, जो विच जे माण्हुनि खे था चवनि, पोइ चवंदा त इहो अलाह खां कमु कराए ॾींदा, हालांकि ईअं न आहे। अलाह ताला फरमाए थो त जेको आहे सो शाह लतीफ़ इन ते जेको शाह लतीफ़ चयो आहे न, त जेको आहे सो तुइज़ मन तशा व तुज़िल मन तशा, जंहिंखे अलाह इज़त ॾिए, जंहिंखे बेइज़तो करे। इन ते शाह लतीफ़ थो चए, ॿोड़ी चाढ़ी तूं धणी, ॿिए जो दावा रसे न दम, हिन मुंहिंजे हाल जो मेहर ते मालम, रख भेले जो भरम जो अचे पियो जुर्म। शाह लतीफ़ फरमाए थो त ॿोड़ी चाढ़नि सभु कुझु अलाह जे हथ में आहे। अॻिते वरी अचे थो त इहे जिन खे अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था, उहे बि अलाह जा बाना आहिनि, प्यारा आहिनि। त अलाह फरमाए थो योम नहशरुम जमिया, जॾहिं चए थो सॼी अवाम खे, क़ौम खे मां क़यामत जे ॾींहं ते जमा कंदुसि। सुम नक़ूल लिल्लज़ीन अशरकू मकानकुम, पोइ जिन इहो शिरकु कयो, जो अलाह जे वेझे खे छॾे परे खे पुकारियऊं, त अलाह फलाणा पुट वठी ॾे या असांजो फलाणो कमु कर, नौकिरी वठी ॾे, त उन्हनि खे चवंदो शिरक करण वारनि खे लाइन लॻायो, हिते बीहो, अंतूं व शुरकाकुम, ऐं जिन खे तव्हां सॼो पिया उन्हनि बुज़ुर्गनि खे बि अलाह बीहारींदो। फ़ज़यल न बइनू, लेकिन हो त अलाह जा बुज़ुर्ग, अलाह जा बाना आहिनि, त उन्हनि चयो अलाह चयो मां उनखे विथी ॾींदुसि। माना जेकॾहिं हिते जीअं स्टेज ते वॾा वॾा माण्हू वेहंदा आहिनि, वरी हेठि आवाम वेहंदो आहे, त अलाह ताला इन अलाह जे बुज़ुर्गनि खे इज़त सां वेहाईंदो। फ़ज़यल न बइनू वकाल शुरकाउहुम, त पोइ उहे बुज़ुर्ग पाण ॻाल्हाईंदा, छा चवंदा, मां कुन तुम इहा न ताबुदून, हलो भॼो हितां, तव्हां असांखे कोन पुकारींदा हुओ। त हुते घोड़ वठी कंदा, न साईं ईअं कीअं आहे, ए फलां बुज़ुर्ग तुंहिंजे करे त मूंखे पुटु मिलियो। त उते हू जवाबु ॾींदा, कफ़ा बिल्लाह शहीदम बैनना व बैनकुम, जीअं अलाह वेठो आहे न, इहो शाहिद आहे असांजे विच में, इन कुन्ना अन इबादतिकुम लगाफ़िलीन, असां तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा। उते चवंदा अलाह त वेठो, अञा खां पुछो त असीं तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो, मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीजे, सभा तुंहिं खे मोटी ॾींदई मुंहं में, जिन खे तूं सॾी थो क़यामत ॾींहं ते तोखे बेइज़तो कंदा, मुंहं में तोखे मोटाई हणंदा, त असीं तव्हांजा सॾ कोन ॿुधा।
हींअर ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। ॻाल्हि हले पई त हिकिड़ो पीउ बीमार वेझे पुट खे पाणी नथो चवे, चएसि थो त हुन कराची वारे खे फ़ोन कर त मूंखे अचे पाणी ॾे, मरां थो। त माना पुटु चवंदो त मूंसां कीनो अथसि। त अलाह पाक असांखे इहा ॻाल्हि सम्झाए थो, चए थो न त क़ुर पाक में वरी सूरे फातिर में चए थो वल्लज़ीन तदून मिन दूनिही, जिन खे तव्हां सॼो था रब खां सवाइ, मां यमलिकून मिन कितमीर, अलाह चए थो खखड़ीअ जे खल जेतिरो बि पावर मूं कोन ॾिनो तमाम जो तव्हांजो को कमु कनि। तंहिं ते शाल ऐं तंहिंजे करे अलाह माइंड थो करे त मां वेझे खे थो नथो सॾे, परे खे थो सॾे, माना मूंसां कीनो अथसि। तंहिं ते शाह लतीफ़ थो तर्जुमो करे, चए थो ॾातौर ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मङी कोह ॿिया। त अलाह ॾुख त कंदो न, त मां भरिसां वेठा हो जीअं पुटु वेठो आहे पीउ जे भरिसां, उन खां पाणी नथो घुरे, चएसि थो कराची वारे खे फ़ोन कर त मूंखे अचे पाणी ॾिए। त उहो छा चवंदो पुटु, त बाबे जो कीनो आहे मूंखां नफ़रत थो करे। शाल थी थो ॾातौर ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मङी कोह पिया, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहं लाइ, तॾहिं त तूं मुसीबत में पई। शिरक अलाह पोइ अहिड़े माण्हू जो कहिड़ो कमु कंदो जेको रब खे छॾे ॿियनि जे दरनि ते करे थो, जेको परे आहे वेझे खे छॾे करे थो, त अलाह हुन जूं दुआऊं क़बूल कंदो, अलाह जूं निमाज़ूं क़बूल कंदो। तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, तॾहिं त तूं मुसीबतनि में पियो आहीं। बल्कि अलाह ताला पंहिंजे बाननि जी बुज़ुर्गनि जी जेको आहे सो तारीफ़ थो करे, चए थो उलाइक लज़ीन यदऊन, जिन खे तव्हां सॼो था, यब्तगून इला रब्बिहुमुल वसीलत अय्युहुम अक़रब व यरजून रहमतहू व यख़ाफ़ून अज़ाबहू, जिन खे तव्हां सॼो था, इहे त सॼो ॾींहुं मुंहिंजे दर जे ॾाढो झुकियो वेठा हुआ, मूंखां दुआऊं घुरंदा हुआ, मुंहिंजी रहमत जी पुकार कंदा हुआ, मुंहिंजे अज़ाब खां डिॼंदा हुआ, ऐं ॾिसंदा त कहिड़ो को वसीलो इख़्तियार कयो जो रब असां राज़ी थी वञे। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मंगणा, ॾींहण वारो त सॼो तूं ई आहीं, ॿिया त सभु तोखां घुरंदा हुआ। मींहं मुदाए था वसणा सदा वसी तूं, के जेके माण्हू आहिनि चङा उन्हनि खां दुआ घुराइणु खपे। मिसाल तौरु हिकिड़ो अलाह जो बुज़ुर्ग आहे, भली हुन ते वञो, चई साईं सलाम अलैकुम, मिलो हुन सां वञी हथु मिलायो, साईं असीं तव्हां वटि आहियूं, असां लाइ दुआ घुरो। लेकिन इहो मींहुं मुदाए थो आहे, जॾहिं इहो गुज़ारे वेंदो त हाणे इन जे हथ में कुझु कोन्हे को। चए थो मींहं मुदाए था वसणा सदा वसी तूं, लेकिन उहा हस्ती जेका हर वक़्तु मौजूदु आहे, साह जे रग खां वेझो आहे, त उहो त मींहुं मुदाए थो कोन्हे रब जो, उहो त सदा वसे थो। जे घर अची मूं त मेरे ई मान लहा। इन ते जेको आहे सो डॉक्टर सलाह अब्दुल ख़ालिदी जंहिं किताब लिखियो आहे, जंहिं तां मूं आइडियाऊं खयूं आहिनि, सो चए थो हिन आयतुनि में जेके असीं कयूं, हिन में चए थो त नराफ़ी हाज़िल आया तरफ़ेन मुतका, हिकिड़ा ॿ ग्रुप आहिनि हिन में। ऐं इन में छा आहे, अल मोमिनून हिकिड़ा आहिनि मोमिन, आबिदून अलाह जेके अलाह खां घुरनि था, या मसलहुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदा। वहूं आलिमून, इन्हनि खे इल्मु आहे, माना क़ुर माना सां पढ़ियो अथनि, ख़बर अथनि त घुरबो त अलाह खां घुरबो। आकलून ऐं ज़हीन आहिनि। फ़ाइज़ून इहे कामयाब आहिनि। नाजून इहे पास थी वेंदा। आमिलून शाकिरून अलाह जो शुक्र अदा करण वारा आहिनि। ऐं मुशरिक केरु आहिनि, ॿी पार्टी जाहिलून, माना इल्मु अथनि ई कोन, क़ुर माना सां कोन पढ़ियो अथनि, का ॻाल्हि ॿुधनि कोन था, रुॻो तक़रीरूं था ॿुधनि। ऐं घणे भाङे तक़रीरूं जेको आहिनि सो शिरक जे आहिनि, के चङियूं बि आहिनि, अलाह वारनि जूं बि आहिनि, लेकिन क़ुर खां वधीक इंफॉर्मेशन ॿियो केरु कोन थो ॾेई सघे। जाहिलून आबिदून लिग़ैर अल्लाह, अलाह सां ॿियनि खे पुकारण वारा, वलिहाज़ा आमालुम हाबिता, तंहिं कंहिंजा सभु अमल अलाह क़बूल कोन कंदो, छो त अलाह खां नफ़रत था कनि, चवनि कोन था। पर जॾहिं अलाह वेझे खे छॾे ॿिए खे कनि, हाणे पुट खे उहो जेको वेठो अथसि भरिसां कुर्सीअ ते, उनखे चवे त कोन थो त तूं मूंखे तोखां नफ़रत आहे, पर अमल मां ख़बर थी पए त उनखां पाणी बि नथो घुरे, जेको फिर्ज भरिसां पई त पुट ॾेई मरां थो, चए थो वञो कराची वारे खे फ़ोन कर, था चए मूंखे पाणी ॾे। तंहिं कंहिंजा अमल चटुनि वया तुम ख़ासरा, ऐं हिननि जी ज़िंदगी खसारे में। इहा आहे पहिरीं जाहिल जी ॻाल्हि। उन खां पोइ वरी अचे थो तजहलून, माना एज़ अ क़ौम तव्हां जाहिल आहियो। किथे केस थो थिए, छा थियो त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम दरिया टिपी ऐं कहिड़े ॻोठ में पहुता, त उते ॾिठूं त अथऊ अला क़ौमी या कुफून अला असना मिलनि, त उते हिननि जी हिकिड़ी मज़ार ठहियली, उन में हिकिड़ो हुननि हिकिड़ी मूर्ति ठाही ऐं उन जे ॾाढो झुकिया पिया। त इन खे ॾिठूं त हिते जेको ग्रुप मूसा अलैहिस्सलाम जो विज़िट करणु वियो उन जाइ ते, त उन्हनि उते हाणे शायदि उते चमचा त वेठा हूंदा आहिनि माण्हुनि जे लाइ, उन्हनि खे पघारुनि ते वेठल हूंदा आहिनि। पोइ माण्हू चवंदा साईं हिते आयो हिकिड़ो अंधो, दुआ घुरी सॼो थी वियो, साईं माईअ खे पुटु कोन पियो थिए, ॿिए साल पुटु खणी आई, अचे ते बासूं ॾेई वई, मिसाल तौरु अहिड़ा अटकल वेहारियल हूंदा आहिनि जीअं पेटीअ में पैसा पवनि।
त सामरी इंटेलिजेंट हो ऐं उन जो हिकिड़ो ग्रुप उनखे विज़िट वञी कयो त ॾिठो त वाह जा हिते कमु थियनि था। छा हो असल में हीअं केस हो त हू हिकिड़ो गाबो हो जंहिंजी पूॼा कंदा। इहो किथां मूं आंदो? इहो आंदो आहे मूं तफ़सीर तिबरीअ मां। चए थो त अला असना मिल माना काल तमासील बकर माना उहो ढगे जी जेका बुत ठहियल हो ऐं फलमा कान इजल सामरी शिब लहुम ऐं जेको सामरी वरी इहो सोन जो अहिड़ो ई वञी उते ठाहियो। त इहो जेको किथां आयो आहे हिन में? जेकॾहिं तव्हां ॾिसो त हे जेके नव अवतार अची चुका आहिनि हिंदू मज़हब में, जेको टियों अवतार आहे जेको हिन जो आहे, हिन जो नालो आहे पंहिंजो बोर। इहो टियों अवतार जेको उन जो आहे उहो ही आहे। इहो मूसा अलैहिस्सलाम जे अॻे वक़्त खां बि हिंदू मैथोलॉजी में इहो माना भॻवानु इहा शिकिल इख़्तियार करे आयो हो, जंहिं तां हिननि लॻे थो त हिननि इहा ढगे जी जेका शिकिल आहे इतां खई आहे। हाणे छा आहे त मूसा चवणु लॻा त हे हिते कमु थो थिए, हिन जो अंधा सॼा था थियनि। तंहिं ते मूसा अलैहिस्सलाम चवनि इन हाउलाए मुतबरुम माहुम फी, चई बाबा इहो ग़लति निज़ाम आहे, इहो तबाह थियण वारो आहे, बातिलुनि, इहो बातिल आहे, मां कानून या मलूं जेको इहो कमु कनि था। इन्हीअ ते हिन जेको इन कुम क़ौमुन तजहलून माना तव्हां जाहिल आहियो। त हिते जाहिल छा आहे? इन ते चए थो तलबू मिन नबीहिम ऐं यसन लहुम सनमा। जहालत कहिड़ी आहे त पंहिंजे नबीअ खे चवनि पिया त असांखे अहिड़ो ई दरगाह ठाहे ॾे जंहिंमें अहिड़ो सनम हुजे। वई यद हूम ले इबादत मकान इबादत अलाह जे जाइ ते असीं हिन खां घुरूं। त वरद अलैहि मूसा अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम इन ते उन्हनि खे चयो रदन वाज़िबन कावड़ में चयईं वसहुम बि अनहुम ऐं चयईं तव्हां छा आहियो? इन्नकुम क़ौमुन तजहलून, तव्हां जाहिल क़ौम आहियो। तंहिंजे करे अल मुराद बिजिल हुना, इन हिते जहल जो मुराद छा आहे? सिफ़ा माना बेवकूफ़ी, ख़िफ़ा माना हलकड़ाइप, तईश माना तकड़ करणु, अलज़ी अंसाऊं मालूमातूं नज़रिया अन तौहीद शिरक। छो त हिननि खे असली क़ुर जी मालूमात आहे ई कान। इन्हनि अलाह जी ॻाल्हि ॿुधी कोन्हे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं कोन्हनि, उन्हनि खे टाइम कोन्हे। तंहिंजे करे इहो तौहीद जी ख़बर कान अथनि, शिरक में कया गता अला तिलक मालूमात। इहे जेके सही ॻाल्हियूं उहे हिननि ते ढकलियूं आहिनि, ख़बर कान थी पए। टियों जाहिल माना जेको सम्झ। ॿियो जाहिल कंहिंखे थो चइजे? मिसाल तौरु अलाह ताला फरमाए थो त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि, हर को माण्हू चवंदा आहिनि मां ग़रीब जी मदद कयां। हिकिड़ा त माण्हू हूंदा आहिनि फ़क़ीर, फाटल कपिड़ा पाए पोइ चंबड़ी पवंदा आहिनि, कार में हूंदो शीशनि खे मुकूं हणंदा, तव्हांजे पोयां पवंदा। लेकिन कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा कपिड़ा बि चङा हूंदा आहिनि पर उहे हक़ीक़त में ग़रीब हूंदा आहिनि, उनजे घर में तंगी हूंदी आहे, पर हुज़ूर शर्मीअ खां या कंहिंखां घुरंदा कोन्हनि के। हाणे हिते अलाह ताला फरमाए थो त अहिड़ा माण्हू आहिनि मुआशिरे में। क़ुर थो चए लिलफ़ुक़राअल्लज़ीन उहसिरू फ़ी सबीलिल्लाह ला यस्ततीऊन ज़रबन फ़िल अर्द। जो त हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके अलाह जे रस्ते में कमु कनि था, लेकिन जेको सो धंधो नथा करे सघनि या कंहिं बीमारीअ जे करे धंधो नथा करे सघनि, लेकिन इहे माण्हू मुआशिरे में आहिनि। यह सभु मुल जाहिल अग्निया मिनल तआफ़ुफ़। ऐं छाकाणि चंबड़नि कोन था तंहिंजे करे जाहिल चवंदा त हे त पैसे वारो आहे, घुरे ई कोन थो। हा हाणे आहे हिते जाहिल कीअं ख़बर पए जाहिल खे? अलाह ताला ते छा थो फरमाए? तारिफ़हुम बिसीमाहुम, ए सियाणा ए मोमिन तूं हुननि खे चहिरे मां तोखे सुञाणे वेंदे। हाणे छा आहे ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां अलाह जे क़ुर खे तर्जुमे सां पढ़ंदो ऐं तव्हांखे सम्झ ईंदी त तव्हांखे हिकिड़ी शइ मिली वेंदी, यानी अॻिले माण्हूअ जे चहिरे मां जेके रेज़ निकिरनि था उहे तव्हांजे दिलि में विझंदा त हे माण्हू जेको आहे सो हिनखे जेको आहे सो ज़रूरत आहे। ला यसलून नास इलाफा, इहे माण्हू जेके हिनखे माण्हुनि खे चंबड़ी कोन घुरंदा, शीशनि खे मुकूं कोन हणंदा। वमा तुनफ़िकू मिन ख़ैरनि जे अहिड़नि माण्हुनि ते तव्हां ख़र्चु कंदव फ़इन अल्लाह बिही अलीम, अलाह सॼो रिकॉर्ड रखे थो। माना थी त इहो बि जाहिल आहे। माना जेसि ताईं तव्हां क़ुर जी एतिरी इल्मु हासिलु कयो ऐं पढ़ो माना सां ऐं नबी सां ई तइलीम कयो जो तव्हांखे इहे रेज़ अची वञनि, जो माण्हूअ खे ॾिसी सुञाणे वञो त हीउ घुरे कोन थो पर हिनखे ज़रूरत आहे, ऐं वञी भरिसां बि चओ साईं हे मां तव्हांखे मदद थो कयां, हू चुप करे तव्हां खां वठंदो। ॾिसूं त तव्हां मां घणा माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते अचनि था। जेकॾहिं न ऐं तव्हांखे नथी ख़बर पए त अञा ताईं तव्हां जाहिल आहियो। यह सभु हुमुल जाहिल अग्निया मिनल तआफ़ुफ़, इहे तव्हां जेके जाहिल आहिनि से सम्झनि था त पैसे वारनि जो मूंखां घुरनि कोन था। ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ असां चोथे ते जहालत जे चोथे बाबति ईंदासीं इनशाला।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ऐं चोथों जहालत जो क़िस्म आहे जो क़ुरान पाक ते गौर नथा कनि, उन जे करे माण्हू जाहिल थी था वञनि। मिसाल तौरु रसूलुल्लाह साईं ज़माने में चवंदा हुआ त वअक़्समू बिल्लाहि जहद ऐमानहिम, वॾा वॾा कसम खणंदा, लइन जाअतहुम आयतुन, जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को फिज़िकल मौजज़ो करे ॾेखारे, मिसाल तौरु मोए खे जेरो करे, कुकड़ खे ॿकरी करे छॾे, या हीअं आत करे त पैसा मथां ट्रिमनि, या अंधे खे सॼो करे ॾेखारे, ल युमिनुन बिहा, त पोइ असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मञींदासीं त वाक़ई जेको आहे सो ही अलाह जो नबी आहे। कुल अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, तव्हां चवनि इन्नमल आयात इंदल्लाह, इहे मौजज़ा अलाह जे हथ में आहिनि। वमा युशरिकुम, थी सघे थो अन्नहा इज़ा जात ला युमिनून, इहे मौजज़ा अचनि तव्हां वटि ऐं तव्हां हिनखे न सुञाणो। मिसाल तौरु हाणे असां वटि घणा मौजज़ा आहिनि। माउ जे पेट में रिमोट कंट्रोल सां ॿार थो ठहे, अखियूं थियूं ठहनि, वारनि जो रंग कारो थो थिए, किथां थो कारो रंग अचे, हुन जूं नीरियूं अखियूं, नीरो हाणे किथां थी अचे, रत थो ठहे, ॻाढ़ो ॻाढ़ो किथां थो अचे, त अलाह फरमाए थो त हिननि वटि केतिरा मौजज़ा आहिनि जिन खे सुञाणनि कोन था। तंहिंजे करे इन ते लिखे थो त लिज़ालिक यख़दऊन अतबा क़ाइलीन, याने इन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यख़दब लना मौजज़ात मादिया, चवंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे को अहिड़ो फिज़िकल मौजज़ो कोन ॾेखारियो आहे। तदुल अला, इन तां साबित थिए त अनहु रसूल मिन इंदल्लाह हक़ आहे, त वाक़ई सचो रसूल आहे। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला फरमाए थो त ईअं न आहे, पंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो, ऐं नबी साईं कराम खे सिधो सऊं था चवनि था कालू लन नो मिन लक, असां तुंहिंजे नबूअत ते ईमान न आणींदासीं, हता जेसि ताईं तफ़जुर लना मिनल अर्द यंबू, अहिड़ो मौजज़ो कजो ज़मीन मां पाणीअ जा मिठा चश्मा निकिरनि, ओ तकून लक जन्नतुन मिन नख़ीली व अनबिन व तुफजरिल अनहार ख़िलालहा तबीरा, या तो वटि वॾा बाग़ हुजनि जंहिंमें अंगूरनि जा बाग़, खजनि जा बाग़, ऐं उन विच मां वाह वहनि, अहिड़ो मौजज़ो असांखे ॾेखार। तंहिं ते अलाह ताला फरमाए थो त छा अवलम यक़िफ़हिम, छा इन्हनि माण्हुनि जे लाइ इहो काफ़ी न आहे मौजज़ो, अन्ना अंज़लना अलैकल किताब युतला अलैहिम, जो आऊं क़ुरान जहिड़ो मौजज़ो तव्हां ते नाज़िल कयो आहे जेको उन्हनि खे पढ़ी ॿुधाए थो। इन फी ज़ालिक लरहमतऊं व ज़िक्रा लिक़ौमी युमिनून, हिन में रहमत आहे ऐं नसीहत आहे ईमान वारनि माण्हुनि जे लाइ। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे, मा मिन अंबिया मिन नबीइन इल्ला कद ओतिय मिनल आयात मा मिसलहू आमन अलैहि बशर, छो त मूंखां अलावा सभिनी नबियुनि खे को न को अलाह ताला फिज़िकल मौजज़ो ॾिनो जंहिंखे ॾिसी माण्हू ते ईमान आणींदा, लेकिन मुंहिंजे टाइम ते इन मां कान लज़ी ऊती, त मूंखे जेको वॾे में वॾो मौजज़ो ॾिनो वियो आहे, वहीअन ओ हल्लाह इलैहि, क़ुरान आहे जेको रब मूं ॾे मोकिलियो आहे। तंहिंजे करे अर्जू, तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सरम ताबियन यौमल क़ियामत, त मां जेको आहियां सो मुंहिंजी उम्मत ॿियनि खां वधीक हूंदी। माना वाक़ई न हींअर जेको क़ुरान तेज़ीअ सां इस्लाम फैलिजे थो क़ुरान जे करे, क़ुरान जी माना ॾिसनि था हैरत में पइजी था वञनि। अलाह ताला क़ुरान में अहिड़ी शइ रखी आहे जेको जेतिरो ज़हीन माण्हू पढ़ंदो ओतिरो हुनखे इलंदो, इहो मौजज़ो आहे। तॾहिं नबी साईं फरमाए थो त मुंहिंजो ही मौजज़ो क़यामत ताईं हूंदो, तंहिंजे करे माण्हू ॾाढा मुस्लमान थींदा क़ुरान पढ़ी पढ़ी ऐं मुंहिंजे सुनत खे ॾिसी ॾिसी। तंहिंजे करे जेके मौजज़ो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न का करामत जी असांखे ज़रूरत आहे, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मौजनो सवाइ हिन क़ुरान जे। असां वटि वरी धंधो हलाईंदासीं, फलाणो बुज़ुर्ग आहे, वॾी करामत हवा में उॾा में पियो, इहे जेके शयूं काफ़रनि वटि बि आहिनि। मिसाल तौरु इहे जिन आहिनि जेके अवाम में शिरक करण लाइ पंहिंजे माण्हुनि खे शयूं ॾिसनि था। मिसाल तौरु अलाह ताला फरमाए थो क़ुरान में, हलो नब्बिकुम अला मन तनज़ुलु शयातीन, तव्हांखे ख़बर आहे त शैतान कंहिंजे मथां लहनि था या कॉन्टेक्ट कनि था। तनज़ुर अला कुल अफ़ाक़ नसीम, इहे लहनि था जेको गुनाहगार ऐं टाप जो कूड़ो हुजे। कूड़ो माण्हू मोस्ट इंटेलिजेंट हूंदो आहे, छो त कूड़ खे लिकाइण जे लाइ हुनखे वॾो कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे, हर वक़्तु होशियारु हूंदो आहे। अरे बाबा तो चयो त हुन पैसा तो हुनखे ॾिना, हा चाचा हा मां हुनखे ॾिना, पर हीअं थियो हीअं थियो हीअं थियो करे ॻाल्हि खे फेराए वेंदो, एॾो चालाक हूंदो। त कूड़ो माण्हू इंटेलिजेंट आहे, तंहिं करे शैतान हुन सां दोस्ती रखंदा आहिनि ऐं पोइ हुनखे कूड़ो पीर करे ऐं हुनखे हवा में उॾाए ॾेखारींदा कंदा। मिसाल तौरु मां तव्हांखे कढी ॾिनो आहे त अलामा मोहम्मद इबिन उज़ हनफ़ी चए थो त इहे कूड़ा ओलिया था थियनि माण्हुनि जा, ऐं उहे जेके शैतान सां ॻाल्हाईंदा आहिनि माण्हू उन्हनि खे रिजाल ग़ैब चवंदा। वो शैतान से मुखातिब होते उन लोगों का अहवाल जानते हैं, उन लोगों के पास बस खिलाफ आदत
और अनोखी चीज़ें होती हैं जो इस बात की मुतगाजी होती हैं कि वो औलिया औला हैं। इनमें बाज़ तो मुसलमान के ख़िलाफ़ मुशरिकों की मदद भी करते हैं, हक़ में ये लोग मुशरिकों के भाई हैं। हे ॾिसो, हे जेको आहे सो ॿार खे जिन मथे खणी बीठा आहिनि, इहे एॾे हिंदुनि जे यानी हर क़ौम में इहे जिन मश्करी कनि था उन्हनि खे त जीअं इन मज़हब में क़ाइमु रहनि। हे ॾिसो, हीउ चाकू जेको अथसि सो हथ खां मथे झलियो बीठो आहे, ईसाई आहे। हे वरी हवा में उॾी थो, हे जिन खयो थो वञेसि, हे हवा में उॾी थो ॾेखारे, हे मथे ते हिनखे जिन खयो आहे त जीअं माण्हू सम्झनि त हे जेको आहे हीअ माई जेका आहे सो हिन भाईअ खे ईअं मथे करे छॾियो अथसि। इहे आहिनि सॼियूं अटकलूं जेके हिन दौर में हलनि थियूं। हाणे वलीअ जी कीअं ख़बर पए? वलीअ जूं 4 निशानियूं मां अॻु में तव्हांखे ॿुधाइनि। अलाह जो वली उहा जंहिंमें सुनत जूं सभु निशानियूं हुजनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो हुलियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारियूं ॻाल्हियूं हुजनि। उन खां पोइ उहो जेको अलाह जो वली आहे उहो इहो आहे त जीअं माण्हुनि जी दावत कंदो त सभिनी खे खाराए, पोइ आख़िर में पाण खाईंदो। उन खां पोइ अलाह जो जेको वलीअ जूं निशानियूं इहे आहिनि। उन खां पोइ अलाह जो वली घर में कमकार कंदो। ॿी ॻाल्हि त अलाह जो वली अहिड़ी ड्रेसिंग कंदो जो आम माण्हू जी ड्रेसिंग हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं साहबा में वेठा हूंदा त ॿाहिरियों माण्हू अची निहारे कोन सुञाणे सघंदो त हिन में अलाह जो नबी केरु आहे, त चवंदो मन मुहम्मद मिनकुम, तव्हां में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे, त इशारो कंदा इहो जेको अछे रंग जो वेठो आहे, इहो टेक जो वेठो आहे, इहो आहे अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त इहे अलाह जो कवि हींअर मुंहिंजो टाइम कोन्हे को जो मां तव्हांखे हिन ॻाल्हि खे सम्झायां। त इहे आहिनि 4 निशानियूं जाहिलनि जूं जेके मूं तव्हांखे क़ुर में ॾिनियूं, जंहिंमें इहे 4 निशानियूं अञा 21 निशानियूं ॿियूं बि आहिनि जेके इनशाला ॿिए जुमे ते पार्ट 3 मां तव्हांखे ॾसींदुसि जाहिलनि जा ॿिया कहिड़ा क़िस्म जेके क़ुर पाक अचनि था। ॻाल्हि इहा आहे त इहे आहिनि जाहिल, जंहिंखे रब जाहिल चवे पोइ हुनजी PhD कंहिं कम जी कान्हे का। अलाह ताला क़ुर में हिकिड़ी आयत में चयो आहे त मां क़यामत जे ॾींहं ते हिकिड़ी लाइन लॻाईंदुसि कंहिंजी जिन अलाह जे क़ुर खे सम्झी कोन पढ़ियो, चए हेॾे अचो लाइन लॻायो। पुछनि थो त तव्हां भला पढ़ी त थोरो ॾिसो हा, पढ़ी त थोरो कोन ॾिठव, चखी बि कोन ॾिठव। अम्माज़ा कुंतुम तामलून, इहा क़ुर जी आयत जो माना, क़ुर जी आयत जो आख़िरी टुक आहे। अम्माज़ा कुंतुम तामलून माना इन जी आहे त पोइ इन खां अलावा तव्हां छा पे कयो? अलाह जल जलालहू थो चवे त तव्हां पोइ इन क़ुर खे न पढ़ियव, माना न कयव त पोइ तव्हां छा पे कयो? तव्हांजी कहिड़ी फिलासफ़ी? या तव्हांजी फिलासफ़ी ज़ीरो आहे, तव्हांजी साइंस ज़ीरो आहे जेकॾहिं तव्हां अलाह जी ॻाल्हि न ॿुधी आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो। अम्माज़ा कुंतुम तामलून, पोइ बाक़ी तव्हां कहिड़ो कमु पे कयो, तव्हां छा पे कयो? इहो आहे हिन अॼोके जेको तव्हांखे मूं मौज़ू ॾिनो आहे। तंहिंजे करे असांखे खपे त मरण खां अॻु में घटि असां अलाह जी ॻाल्हि ॿुधूं। लफ़्ज़ी तर्जुमो क़ुर जो जन्नत में वञण लाइ काफ़ी आहे। तफ़सीर जेका आहे लफ़्ज़ी तर्जुमे लाइ बि ज़रूरी कान्हे का। तव्हां सिर्फ़ु अलाह जो लफ़्ज़ी तर्जुमो कयो त एॾो सवलो उनजो निज़ाम अलाह ताला क़ुर में ॾिनो आहे जो तव्हां सम्झी वेंदव त अलाह छा थो चाहे। इनशा अलाह ताला उन में बिल्कुलु तव्हांखे तकलीफ़ न थींदी। जेकॾहिं किथे तकलीफ़ थींदी त पोइ तव्हां हल्की तरह ॾिसो। बाक़ी तावील जो असां आम माण्हू जो वास्तो, तावील तफ़सीर माना क़ुर जे लफ़्ज़नि जो इल्मु, ऐं तावील माना क़ुर खां ॿाहिरि जो इल्मु। मिसाल तौरु अलाह चए थो सूर जो गोश्त छो था खाओ, त तावील थींदी त छो झलियो अथई, इन असांजो वास्तो कोन्हे, झलियो अथई असीं नथा खाऊं। बहरहाल इनशा अलाह हीउ प्रोग्राम वरी सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो ऐं तव्हां हीउ प्रोग्राम अपलोड बि थी वेंदो आहे। उन तां तव्हां टुकर कढो ऐं जंहिंखे पसंदि अचे त तव्हां अॻिते हलायो। छो त हिकिड़ी आयत बि तव्हां माण्हुनि ताईं पहुचाईंदो त 100 रकात खां नफ़ल खां वधीक अजुर आहे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। مولاي صل وسلم دائما